बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु अव्हांखे असां घर जे मोटर जी मरम्मत करणु सेखारींदासीं। हिन मोटर में को मसइलो आहे, हीअ मोटर हले कोन थो ऐं हिन खे असां बिजली ॾिनीसीं पोइ बि कोन थो हले। वरी बि टेस्ट कयूंसि था ऐं हिन जा मुख़्तलिफ़ इशूज़ हूंदा, ॾिसूं था त हिन में कहिड़ा इशूज़ आहिनि ऐं हाणे हिन खे असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके पॉसिबल आहिनि, ज़रूरी आहिनि तरीक़ा, उहे असां अख़्तियार कंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिन मोटर में कहिड़ा मामला आहिनि। भई ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं अव्हांखे थोरी घणी ॼाण आहे त अव्हां थोरो एहतियात सां जेकॾहिं कमु कंदव त पोइ हीउ कमु तव्हांखे बिल्कुलु सस्ते में ऐं घर में ऐं जल्दी में तव्हां इहो कमु करे सघंदा। पर जेकॾहिं इहो मिस्त्री वटि खणी ईंदा त थी सघे थो मिस्त्री अव्हांखे चङी ख़ासी सुई बि हणे ऐं कुझु देरि सां कमु करे ॾिए। हाणे पहिरीं त असीं हिन खे खोलियूं था, हिन जा जेके पॉसिबल ढकण वग़ैरह आहिनि, हिन जो पुठियां खां ढकण उहो कढियोसीं त पखो आहे। हाणे पखे खे लाहियूं था ऐं पखे खे लाहिण खां पोइ असीं हिन खे वरी ॾिसंदासीं हिन जे वाइंडिंग खे, या वाइंडिंग खां अलावा हिन में क्लच वग़ैरह बि थींदी आहे हिकिड़ी, उनखे बि ॾिसंदासीं। हीउ जेको मथां पियो आहे कैपेसिटर येलो कलर जो नज़र अचे थो, हिनखे बि ॾिसंदासीं ऐं त हिन में बि त को इशू त न आहे। बहरहाल हिन जा पॉसिबल इशूज़ जेके आहिनि असां सभिनी खे ॾिसंदासीं। हाणे हिन जा जेके स्क्रू आहिनि उहे स्क्रू ड्राइवर सां ऐं पकड़ ऐं हिन जी मदद सां असीं हुन खे खोलियूं था। हीअ जेका हुन जी पुली आहे मोटर जी, पुली वारो पासो जेका जंहिं ते बेल्ट चढ़ंदो आहे, ऐं हितां हिन खे हीअ आहे हुन जी तारूं आहिनि जिन खे असां लाइट ॾींदासीं, बिजली ॾींदासीं त पोइ ख़बर पवंदी त हिन मोटर में कहिड़ो इशू आहे। बहरहाल हीअ मोटर खुली वञे त पोइ वरी वधीक अव्हांखे ॿुधायूं था। बहरहाल हीअ खोलण में तमामु सवलो आहे। टे स्क्रू हिननि जा हर तरफ़ खां थियनि था ऐं 3 स्क्रू खोलण खां पोइ अव्हां हिन जा ढकण जेकी पासे में आहिनि इहे तव्हां कढंदा। हिकिड़े सां गॾु रूटर सां गॾु निकिरी ईंदो जेको अॻियों हिसो आहे जंहिंमां असीं पुली लाथी आहे, त उन पुली खां पोइ अंदरे पासे खां वरी हिन अहिड़े क़िस्म जे मोटर खे, हीअ अध जो मोटर आहे, अहिड़े क़िस्म जे मोटर खे हाणे हीअ ॾिसो, हीअ नज़र अचे पियो, हीअ आहे क्लच, हिन जो क्लच सरबो आहे। दरअसल हीअ हिकिड़ो स्विच टाइप ते आहे, स्विच रखियलु आहे जेको कंहिं बि सूरत में जॾहिं हीअ हले थो त इहो स्विच ऑन थी थो वञे। ऐं हाणे हिन में 2 कनेक्शन्स हूंदा आहिनि, हिकिड़ो कनेक्शन कैपेसिटर खां अचे थो ऐं ॿियो कनेक्शन जेको आहे सो वाइंडिंग जो कनेक्शन आहे, वाइंडिंग जी तरफ़ खां अचे थो। त हीअ असीं हिन खे खोलियूं था, खोलण खां पोइ ॾिसंदासीं त हिन में कहिड़ो इशू आहे ऐं हिन जा एहतियात सां थोरो वायरिंग आहे, थोरो वायरिंग नाज़ुक थींदी आहे, ख़ासि तौर ते जेका वाइंडिंग खां अचे थी तार, हीअ तार ॿी तार जेका आहे उहा वरी ईंदी आहे कैपेसिटर खां, त उनखे बि कढण महिल थोरो एहतियात जी ज़रूरत आहे। हूअं बि बिजली जे कम में एहतियात लाज़मी आहे। ऐं जॾहिं कमु कयो त स्विच ऑफ कयो, तारूं कढी छॾियो ऐं बिल्कुलु। ऐं कैपेसिटर में कॾहिं कॾहिं कैपेसिटर में बि कुझु वोल्टेज रहिजी वेंदी आहे जेका शॉक खणंदी आहे, सो इहा बि कोशिशि कयो त अव्हां कैपेसिटर खे न्यूट्रलाइज़ कयो। सो बहरहाल हीअ त 1.5 क़िस्म जो आहे मोटर, जंहिं मोटर खे हाणे असां रूटर कढियो आहे, रूटर पासे खां ई अॻे पासे खां ई हिन खे क्लच आहे, क्लच जूं तारूं असां कढियूंसीं एहतियात सां, क्लच खे मरम्मत कंदासीं। हीअ ॾिसो नाज़रीन, हीअ ॾिसो, हीअ थोरो हिते हीअ जेका हिन जी वाइंडिंग आहे उहा थोरो लॻे थो हीटअप थी आहे, ऐं हीटअप थियण करे हीअ तार जेका आहे, जेका वाइंडिंग तार आहे, इहा थोरी पंहिंजी यूजुअली जेको हुनजो कलर हूंदो आहे, कलर हिन खे कयो वेंदो आहे
पहिरीं त ही जेकॾहिं कॉपर जी आहे त उहो कॉपर कलर में हूंदी आहे, पर पोइ उन खां बाद में हिनखे वार्निश कयो वेंदो आहे त ही थोरो वाङणाई ॾाढा सुठो कलर थींदो आहे हिन जो। पर वरी जॾहिं जली वेंदी आहे त पोइ वरी हुनजो ॿियो कलर हूंदो आहे। बहरहाल हिन थोरो हीट वरिती आहे, जीअं मां ख़बर पई हिन जा जेके आहिनि से जेकी वाइंडिंग खे क़ाबू रखण लाइ जेके सॻा वग़ैरह हिनखे विढ़िया वेंदा आहिनि उहे थोरा लॻे थो त उहे थोरो हाणे असीं हिनखे वरी थोरो सीरीज़ में लॻाए चेक था कयूं त हिन जी वाइंडिंग कीअं थी पई रिस्पॉन्स करे। सो जेकॾहिं वाइंडिंग सही हूंदी आहे त बल्ब थोरो आहिस्ते आहिस्ते ॿरंदो आहे, तेज़ थींदो आहे। पर हाणे हिन कॾहिं कॾहिं वरी इहे न बि त हाणे हिन में इहो आहे त ही बल्ब उथंदे ई तेज़ थो ॿरे, त थोरो हिन में ॿ वाइंडिंग हूंदियूं आहिनि, हिकिड़ी सेकेंडरी ॿी प्राइमरी वाइंडिंग हूंदी आहे। सो बहरहाल असां ॿिन्ही वाइंडिंग्स खे चेक कयोसीं, उन खां पोइ हाणे इहो ख़बर पई त ही वाइंडिंग कुझु बहितर थी लॻे पर थोरो हीटअप थी आहे। पर हाणे ॻाल्हि आहे त उन लाइ असां ही जेका तव्हांखे ॾेखारियूं था इहा असां वार्निश वठी आया आहियूं इन बाज़ार मां। हाणे इहा वार्निश हिन वाइंडिंग खे हणंदासीं त जिथे जिथे वाइंडिंग खे जेकॾहिं हीटअप थी आहे, वाइंडिंग का बस्ट थी आहे त उन वाइंडिंग खे जॾहिं ही वञी वार्निश वञी पहुचंदी त वरी उनखे इंसुलेशन जो कमु कंदी, यानी उनखे वरी इंसुलेटेड करे छॾींदी, यानी अॻी पोज़ीशन जेका उनजी पुराणी पोज़ीशन हुई तक़रीबन उन में आणे छॾींदी वाइंडिंग। हाणे हिनखे असां इहा करे ऐं हाणे हिनखे हाणे थोरो ॿाहिरि सुकाए ड्राह करे उस ते कलाकु ॾेढ, उन खां पोइ हाणे वरी असां हिनखे मोटर खे वरी हाणे कयूं था, असेंबल कयूं था ऐं ठीकु कयूं था। ॾिसो हीअ हाणे जरके पई, हिन जी वाइंडिंग थोरो पहिरें कलर खां थोरो बहितर आहे। जेका हुनजो पहिरें कलर हो डार्किश हो, हाणे थोरो शाइनिंग आहे, ॾेखारे थो, शाइनिंग ॾेखारे थी। हीअ कैपेसिटर बि असां चेंज कयो आहे, छो त हुन कैपेसिटर में थोरो इशू हो, उहो असां चेक कयोसीं त उहो कैपेसिटर जो चार्ज कोन पियो थियो। त घणे क़दुरु त हिन में अहिड़े क़िस्म जे जॾहिं वाइंडिंग बि ठीकु हुजे, जॾहिं वायरिंग बि ठीकु हुजे ऐं मोटर न हले त हिन मतिलबु थियो त हिन जे कैपेसिटर में ई मसइलो आहे। सो बहरहाल कैपेसिटर जी तारुनि खे वॾे एहतियात सां लॻाइणो आहे। जीअं तव्हांखे ॿुधायूं था असां, हिकिड़ी तार कैपेसिटर मां ईंदी, ॿी वाइंडिंग जी तार प्राइमरी सेकेंडरी तार जी हिकिड़ो छेड़ो गॾु ईंदो हिन सां गॾु, ऐं हिकिड़ो छेड़ो सेकेंडरी तार जो ऐं हिकिड़ो छेड़ो प्राइमरी तार जो, उहे वरी ॿिए पॉइंट में लॻंदा। बाक़ी ॿ पॉइंट जेके आहिनि उहे निकिरंदा, उहे कवच वारे पासे वेंदा, उहे असां लॻाए हाणे हिनखे चालू कयो आहे। हीअ हाणे बिल्कुलु हले थो, जेको डेड कंडीशन में हो मोटर, हाणे इहो मोटर हले थो बिल्कुलु